सफिया किथे वेठा आहियो? कंडियारी छा मसलो थियो? मसलो इहो थी वियो आहे त मतिलबु पहिरियां मां अम्मी सां वियमि, मुंहिंजी तबियत ठीकु कान हुई। मां जो वियमि त मां चयोमांसि त मां चयो दवा वठणु वियमि डॉक्टर राशिद हुर खां। त उन चयो त तुंहिंजी अम्मी ॿाहिरि बीहई, तूं अंदरि अचु। मां जीअं अंदरि वियमि त मूंसां मतिलबु हिकिड़ा हमरा हुआ, हिकिड़ा नामालूम हमरा हुया, ॿिया हुया गुलाम अली ऐं फारूती में हुयो, तंहिंमें राशिद डॉक्टर माना डॉक्टर न आहे, मतिलबु इहो कूड़ आहे, अताई डॉक्टर आहे। पोइ हिन मुंहिंजी इज़त लुटी, अलाए छा मां छा कई, एॾी नाइजाज़ी मूंसां कई। मूंखे वीडियो हीअं करे ॾेखारे, हे मां तुंहिंजी इज़त लुटी आहे, मूंसां तूं शादी कर। मां चयोमांसि ठीकु आहे, तो मुंहिंजी इज़त लुटी आहे। मां उहो ॾिठमि, मूंखे अलाए कहिड़ी शइ सिंगराई, मां उथियमि जो त मां ॾिठमि त मूंखे होश ई कान हुयो, मुंहिंजो सफ़ा दिमाग़ फिरे पियो। मूंखे चई तूं मूंसां शादी न कंदीअ न, मां तुंहिंजो हे वीडियो वायरल कंदुसि। उन खां बावजूदि मां चयोमांसि मां घर वञा सोचां। हिन चयो ठीकु आहे, मूंखे व्हाट्सएप ते तंग करण, कॉल ते मूंखे वरी डिलीट करे छॾे, व्हाट्सएप ते चए मूंसां शादी कर। मां चयोमांसि ठीकु आहे, मां सोचियो आहे मां तोसां शादी कंदमि। मुंहिंजो वायरल वीडियो क़ुर पाक मां खणी थी अचे, मुंहिंजो वायरल वीडियो न कर, मां तोसां शादी कंदमि। हिन सां मां मतिलबु मां चयोमांसि मां जो तोसां शादी कयां, तूं मूंसां छा छा लिखी ॾींदे? हिन चयो मां तोखे हक़ मार में 10 लाख लिखे ॾींदसि ऐं हिकु प्लाट लिखे ॾींदसि। मां चयो ठीकु आहे। मां उन खां बावजूदि प्लाट बि लिखायोमांसि ऐं इहो हक़ मार जो बि 10 लाख लिखायामांसि। मां वरी शादी हिन सां तय कई। इन खां बावजूदि हे 3 महीना बसि गुज़रिया, हिन शराब पी मूंसां एॾी नाइजाज़ी कई, छा ॻाल्हि ॿुधाए, ग़लति माना हिकिड़नि इस्तेमालु करणु मूंखे। ऐं मतिलबु पोइ वरी 3 महीननि खां बावजूदि वरी वीडिया भरण, अलाए छा मां छा करणु, माण्हुनि खे आणणु। चए त तूं प्राइवेट ते हल, मूंखे कमरा ॾे त पोइ माना मतिलबु पोइ मां तोखे रखंदुमि, न त मां तलाक ॾींदुमि। मुंहिंजी भेण जे नाले चए, हिन जे नाले, हिन जो शाइस्ता नालो, हिन जे नाले चए त हिन सां मूंखे यारी रखाए ॾे, ग़लति कमु कराइण ॾे, पोइ मां तोखे तलाक कोन ॾींदुसि, न त मां तोखे तलाक ॾींदुसि। इहो 10 तारीख़ असां सां मसाइलो कयो अथई। हिन 10 तारीख़ हिन जे शाइस्ता जे नाले चई हिन सां मूंखे यारी रखाए ॾे, ग़लति कमु कराए ॾे। उन खां बावजूदि मां कोन कराए ॾिनामांसि, त पोइ मूंखे तलाक ॾिनी अथई। हाणे मुंहिंजी अपील आहे DIG के भाई मूंसां मदद कनि, मां ॿाहूं थी वधाइनि, मूंसां मदद कनि, मुंहिंजो आवाज़ उथारनि, जीअं ॿी का छोकिरी खे न्याणी खे ईअं न थिए, न कनि। बावजूदि गुलाम अली मलाह, फारूक मलाह ऐं राशिद अतायो डॉक्टर आयो, मूंखे चयईं त पिस्टल रखे मुंहिंजे सीने ते, मूंखे चयईं जे तूं कुझु बि कयो असांजे बारे में जाम, मूंखां प्लाट वठण जी कोशिशि कई, या मतिलबु प्लाट मां तोखे लिखी ॾियां थो, मूंखे 10 लखनि जी त को एक्शन कई त मां तोखे वायरल वीडियो कंदुमि ऐं तोखे गुल्लू खां ऐं इन खां फारूक मलाह खां माराईंदुमि। पोइ मुंहिंजा कुझु बि थियो, ज़िम्मेवारी इहे ई आहिनि। अम्मी वई हुई, उन खां बावजूदि मां पंहिंजे घर हुयमि, मुंहिंजो अम्मी जो घर आहे। पोइ हिते हे सॼो कूड़ थो हणे त गॾु आहिनि मूंसां। मां इहो कसम खणण जे लाइ तयारु आहियां, अलॻि अलॻि आहियूं घर। उन अम्मी वई आहे पाड़े में, उहो अम्मी वारनि जे घर वञी ऐं गुल्लू मलाह, फारूक मलाह ऐं पाण अतायो डॉक्टर राशिद जायो पिस्टल खणी ऐं हिन खे नाइजाज़ी करण जी कोशिशि पिया कनि। हिन खां वरी बयानु पुछो।